पीर जे ॻोठ मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त पीर जे ॻोठ लॻ सजण मैसर बचा बंद ते लेडीज़ टीचर्स मैडम ज़ुबैदा अंसारी ऐं HST फील्ड ऑफिसर मोहम्मद राशिद लाड़क जे तावन सां ॿोॾ मुतासिर मल्हाह बिरादरी जे 126 फैमिलीज़ में कपड़ा तक़सीम कया विया, जॾहिं त मैडम ज़ुबैदा अंसारी ऐं मोहम्मद राशिद लाड़क सजण मैसर बचा बंद ते पहुची ॿोॾ मुतासिरनि जा ॾुख सूर पिण ॿुधा। ॿोॾ मुतासिरनि मैडम ज़ुबैदा अंसारी खे ॿुधायो त हुकूमत पारां असांजी का बि मदद न कई वई है, न असांखे मेडिकल रिलीफ कैंप क़ाइमु करे ॾिनी वई है, न ई राशन ॾिनो वियो। ॿोॾ मुतासिरनि मैडम ज़ुबैदा अंसारी हुकूमत खां घुर कई आहे त हिननि जी माली मदद कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।